खबरुनि जो सिलसिलो जारी है। तमाम सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे उनखे मुसलमाननि जे जज़्बनि खे मजरू करण जी साज़िश करार ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त स्वीडन में क़ाबिद हुर जे इंतिहा पसंद तरफ़ां क़ुरान पाक जी बेहुरमती जी किरियल हरकत जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। हिक बयान में शहबाज शरीफ चयो त इज़हार जी आज़ादीअ खे सॼी दुनिया में रहंदड़ 1.5 अरब मुसलमाननि जे जज़्बनि खे मजरू करण लाइ इस्तेमालु नथो करे सघिजे। हिक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमतीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे उनखे मुसलमाननि जे जज़्बनि खे मजरू करण जी साज़िश करार ॾेई छॾियो आहे।